फ्रेंड्स, वेलकम टू सिंधी रॉक्स। दोस्तों, अज मां तव्हां सभिनि जे विच में एक बिल्कुल न्यू टॉपिक खणी करे आयो आहियां। Why most of Sindhi people feeling shy to speak Sindhi? Yes, सिंधी ॻाल्हाइण में शर्म छो थी अचे? सिंधियुनि जी पॉपुलेशन तक़रीबन 45 लख जे आसपास आहे ऐं उन्हनि मां 98% सिंधी एजुकेटेड आहिनि ऐं देश जी तरक्की में 100% योगदान आहे उन्हनि जो। पोइ छो पाणनि मां घणनि खे पंहिंजे पाण खे सिंधी चवण में शर्म थी अचे? मूं दुनिया में अहिड़ा घणा माण्हू ॾिठा आहिनि जेका सिंधी न ॻाल्हाइण जा रोज़ नवां बहाना ॻोल्हंदा रहंदा आहिनि। अलाए छा प्रॉब्लम आहे उन्हनि खे सिंधीअ सां ऐं सिंधी लैंग्वेज सां। अहिड़नि थोड़नि घणनि माण्हुनि जे करे अॼु सॼी सिंधी कम्युनिटी जो नालो ख़राब थो थिए ऐं उहे पंहिंजे हिकु अलॻि ई एटीट्यूड में रहंदा आहिनि। त अचो ॾिसूं अहिड़े माण्हुनि खे जेका सिंधी न ॻाल्हाइण जा रोज़ नवां बहाना ॻोल्हंदा रहंदा आहिनि ऐं पंहिंजे अलॻि ई एटीट्यूड में रहंदा आहिनि। Hi, I am Yash Wadwan. I am MBA from California. Yes, I am from India, but now I am living in California. Yeah, Sindhi. what rubbish. If you want to talk with me, then speak only English. I understand English. Yeah, I am Sindhi, but I hate Sindhi people. I hate Sindhi language. And English. I am English. Sindhi, silly guy. Hi auntie, I am Trisha Khubchandani. I am from Mumbai. Sorry, Sindhi मैं समझ लेती हूँ, बट आंटी आजकल देखो ना, आप कहाँ भी जाओ आजकल हिंदी और इंग्लिश चलती है, सिंधी बोलता कौन है? और you know, we are educated person now, then why we are wasting our time to speak Sindhi? Auntie, please auntie, बुरा मत लगाना, but Sindhis are old fellows, बहुत पुरानी लैंग्वेज, इसको भूल जाओ ना आंटी। मुंहिंजो पुट लंडन रिटर्न ॾाढो पैसो ठाहियो अथई, ॾाढो पैसो, पर सिंधी कोन अचेसि। हा, उते सिंधी हलंदी थोड़ी आ, लंडन पासे त अंग्रेजी हलंदी आ, अंग्रेजी। मूं कॾहिं चयोमांसि कान कि सिख सिंधीअ जो भविष्य छा? सिंधीअ खणी तव्हां जहिड़ा मूं जहिड़ा ॿुढा ॿ चार ॻाल्हाईंदा, ॿियो हिन जो भविष्य छा? अॼुकल्ह जा ॿार सिंधी छॾे अंग्रेजी हिंदी में था ॻाल्हाइनि। हिंदी ॻाल्हायो, तव्हां अंग्रेजी ॻाल्हायो। असीं जहिड़ा 4-5 ॿुढा सिंधी ॻाल्हाए वठंदासीं। पोइ हिनखे छॾे ॾियो। जो मुंहिंजो वीचार अथव, तव्हांखे वणे त ठीकु आहे, न वणे त बि ठीकु आहे। मुंहिंजी सभु नूंहरूं त इंग्लिश मीडियम में पढ़ंदा आहिनि, इंग्लिश मीडियम में। तव्हांखे त 4 नूंहरूं आहिनि दादी, 4। तव्हांखे घणियूं नूंहरूं आहिनि दादी? मुंहिंजी नूंहरूं त इंग्लिश मीडियम में पढ़ियल आहिनि, इंग्लिश मीडियम में, उहो बि बॉम्बे जहिड़ी वॾी कॉलेज में। सॼो ॾींहुं घर में कचर अंग्रेजी ऐं हिंदीअ में पियूं ॻाल्हाइनि। हा, असां सभु त मॉडर्न आहियूं, मॉडर्न। असांजी पाइणी करण बि मॉडर्न अथव। हा, असां सिंधी कोन ॻाल्हायूं दादी। हा, मूंखे अचे थी, मुंहिंजे घोट खे बि। हेॾा माट कयो न। हा, त हिननि खे बचे, ॿारनि खे कोन अचे, इंग्लिश मीडियम में जो पढ़ियल आहिनि। उन्हनि जूं जोड़े त तव्हां ख़बर ई अथव, वॾनि शहरी जूं अथव। पाइणी करणी असांजी ॾाढी सुठी अथव। सिंधी असां घटि वधि ॻाल्हायूं दादा। छा पाण एतिरा अॻियां वधी विया आहियूं? छा पाण एतिरा एजुकेटेड थी विया आहियूं? Come on guys, wake up. Sindhi is our mother tongue. सिंधी बिना पंहिंजो वजूद ज़ीरो आहे, ज़ीरो। जॾहिं सिंध मां सिंधी आया तॾहिं उन्हनि वटि कुझु ई कान हो।
न रहण लाइ मकान हो, न सुम्हण लाइ छत हुई, न पाइण लाइ कपिड़ो, न ख़र्चनि लाइ पैसो हो। तॾहिं बि अॼु सिंधी पंहिंजी महिनत, लगन ऐं ईमानदारीअ जे करे हेतिरा अॻियां आहिनि। मुंहिंजी तव्हां सभिनि सां गॾु बसि हिकु ई गुज़ारिश आहे कि अचण वारी न्यू जनरेशन खे सिंधी ज़रूरु सेखारियो, जंहिंसां पंहिंजी सिंधी ॿोली अमर रहे। बाक़ी हाणे सिंधी ॿोली जी आन मान ऐं शान सभु तव्हांजे हथ में आहे। प्राउड टू बी सिंधी।